रस्ते वेंदे वताए खां कंहिं लाचार बेवसे गुरबत ऐं तक़दीर जे मारियल सवाल कयो, फ़क़ीर तूं बि अलाह जो प्यारो बंदो आहीं। मूंखे हिकु ॻाल्हि ॾाढो मुंझायो आहे। अलाह पाक असां सभिनी खे पैदा कयो आहे, त पोइ रिज़्क़ रोज़ी कंहिंखे घटि कंहिंखे वधि छो ॾिनी अथई, जॾहिं त हिन वक़्तु मूंखे तमामु घणी तकलीफ़ आहे। वताए फ़क़ीर मुर्कद चवणु लॻो, जॾहिं असां ॿार खे घुमणु सेखारींदा आहियूं ऐं उनखे हिकु जाइ ते बीहारे पाण थोरो परे वञी बीहंदा आहियूं, ॿारु उन वक़्तु पाण खे अकेलो महसूसु कंदो आहे ऐं डिॼंदो आहे, ॾकंदो आहे, परेशान थींदो आहे, हलंदो आहे, वरी किरंदो आहे, वरी पाण संभाले बि वठंदो आहे। पर असांखे ख़बर हूंदी आहे त ॿार खे घुमणु सेखारणु केतिरो ज़रूरी आहे। इन सेखारण जे अमल दौरान असांजो पूरो ध्यानु ॿार ते हूंदो आहे। हू जिते ॾकंदो आहे उते असां उनखे संभालण जे लाइ तयारु थी वेंदा आहियूं। जॾहिं किरंदो आहे त उनखे वरी ॿीहर उथारे बीहारींदा आहियूं। अहिड़ीअ तरह जॾहिं क़ादिर पंहिंजी कुदरत सां पंहिंजे बंदे खे संवारींदो आहे त उनखे अकेलो करे छॾींदो आहे ऐं पाण मुकमिल तवजा उन ते रखंदो आहे। बंदो घबराईंदो आहे त कॾहिं परेशान थींदो आहे। यादि रख, जॾहिं बि ज़िंदगीअ में पाण खे बेसहारो सम्झी त सम्झजांइ रब पाक जी मुकमिल तवजा तो ते आहे। हू तोखे कुझु सेखारणु चाहे थो। हू कॾहिं बि तोखे किरणु न ॾींदो। हू तोखे संभालींदो। तोखे बसि उन ते भरवसो करिणो आहे ऐं उन जे ई पासे क़दम वधाइणो आहे। लाचार माण्हूअ इहा ॻाल्हि ॿुधी त हुन में हौसलो अची वियो। हिन हिकु नज़र वताए ते विझंदे चयो, फ़क़ीर साईं, यकीननि तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे। मूंखे हौसलो रखिणो पवंदो ऐं इन ॻाल्हि ते भरवसो रखी उन ॾांहुं क़दम वधाइणो पवंदो। हू वञणु लॻो हिकु नए अज़म सां ऐं वतायो खेसि ॾिसी मुरकणु लॻो।